नाज़रीन हेडलाइंस सवाठी आगाह कंदा हलूं। कराची में बिजली की लोड शेडिंग ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। गार्डन, खारादर, लियारी, कुरंगी, नाज़माबाद ऐं ॿियनि इलाक़नि में डिघी लोड शेडिंग सबबि शहरी परेशान थी विया आहिनि। शहरियुनि जो चवणु आहे त बिजली जी लोड शेडिंग करे हू अज़ाब भोगे रहिया आहिनि। हुननि मुतालबो कयो आहे त शहर में लोड शेडिंग जो ख़ात्मो आंदो वञे। हिकु भेरो ॿीहर आगाह कंदा हलूं। कराची में बिजली जी लोड शेडिंग ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। कराची के मुख़्तलिफ़ इलाक़नि में बिजली की लोड शेडिंग जारी है। गार्डन, खारादर, लियारी, कुरंगी, नाज़माबाद ऐं ॿियनि शहरनि में डिघी लोड शेडिंग कई पई वञे। शहरी अज़ाब भोगे रहिया आहिनि। शहरियुनि जो चवणु आहे त बिजली जी लोड शेडिंग सबबि हू अज़ाब भोगे रहिया आहिनि। आगाह कयूं पिया कराची में बिजली जी लोड शेडिंग ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। गार्डन, खारादर, लियारी, कुरंगी लोड शेडिंग कई पई वञे। आगाह कयूं पिया शहरनि जो चवणु आहे त बिजली जी डिघी लोड शेडिंग सबबि हू अज़ाब में मुब्तला थी विया आहिनि। कराची खां धरती न्यूज़ जो रिपोर्टर इमदाद सुमरा लाइन ते मौजूद है। जी इमदाद, आगाह कजो कहिड़ी सूरत हाल है? कराची के मुख़्तलिफ़ शहरनि में लोड शेडिंग कई पई वञे। जी बिल्कुल ॿुधाईंदा हलूं त कराची में गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां बदतरीन लोड शेडिंग जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। जॾहिं त कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि लियारी, बल्दिया टाउन, शेरशाह, क्यामाड़ी, नाज़माबाद समेत केतिरनि ई इलाइक़नि में 8 खां 12 कलाकनि ताईं बदतरीन लोड शेडिंग जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। जंहिंखां पोइ सख़्त गर्मी में जेको आहे आवाम सख़्त परेशान आहे। जॾहिं त इलेक्ट्रिक इंतज़ामिया जो इहो चवणु आहे त हिन वक़्तु बिजली जेका शॉर्टफॉल जेको आहे उहो वधी वियो आहे, जंहिं सबबि लोड शेडिंग करण ते मजबूर आहियूं। जॾहिं त अॼु जेको आहे कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सुबुह खां हिन महिल ताईं बदतरीन लोड शेडिंग जेको आहे सिलसिलो जारी आहे, जंहिं सबबि आवाम परेशानी में मुब्तला थी वई आहे। जी ठीकु आहे इमदाद, वॾी महिरबानी तफ़सीलनि जे लाइ।